पाक पोस्ट बर वक्त कार्रवाई करे किला सैफुल्ला सेक्टर में दहशतगर्दन जे दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक पोस्ट पेशवाराणी महारत सां दहशतगर्दन खे इसराइती नमूने निशानो बणायो, जंहिं दौरान केतिरा ई दहशतगर्द मारिजी विया। हवा खे ख़बर ॾियूं पिया पाक पोस्ट बर वक्त कार्रवाई करे किला सैफुल्ला सेक्टर में दहशतगर्दन जे दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक पोस्ट पेशवाराणी महारत सां दहशतगर्दन खे इसराइती नमूने निशानो बणायो, जंहिं दौरान केतिरा ई दहशतगर्द मारिजी विया।